इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक्स केस में मथस एतराज़ करण ऐं केस खां अलॻ लाइ FIA पेमरा PTA जूं दाख़िल करायल दरख़्वास्तूं 5-5 लाख रुपया ॾंड लॻाए ख़ारिज करे छॾियूं। अदालत पारां लाॻापियल इदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई जो इशारो। जस्टिस बाबर सत्तार पुछाणो कयो त छा FIA इंटेलिजेंस एजेंसी आहे। जजनि खे ब्लैकमेल करण या जजनि जे घरनि में गुझूं कैमराऊं लॻाइण में FIA जो किरदारु आहे। एडिशनल अटॉर्नी चयो त अहिड़ो कुझु बि नाहे। FIA इंटेलिजेंस एजेंसी नाहे पर ख़त में लफ़्ज़ इंटेलिजेंस इस्तेमाल कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में ऑडियो लीक्स केस जे हवाले सां PTI बानी जी गरबारी बुशरा बीबी ऐं अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे पुट नजम साकिब जी दरख़्वास्तनि ते बि ॿुधणी। अटॉर्नी जनरल मंसूर ऐवान ऐं अदालती मुआविन एतज़ाज़ एहसन पेश। वकीलनि पारां जस्टिस बाबर सत्तार जे हुकुमनामे जी सारा। एतज़ाज़ एहसन चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॼोके हुकुमनामे मुंहिंजो कद 20 फुट ऊचो करे छॾियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में रिकॉर्ड कारोबारी 100 इंडेक्स 73,000 पॉइंट्स जी हद पार करे वियो। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं कारोबार जी शानदार शुरूआत 100 इंडेक्स 558 पॉइंट्स इज़ाफ़े सां 73,300 पॉइंट्स ताईं पहुची वियो। गुज़िरियल हफ़्ते जे आख़िरी ॾींहुं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जे 100 इंडेक्स 2 नवां रिकॉर्ड क़ाइमु कया हुआ। सऊदी अरब में आलमी इक़्तिसादी फोरम के ख़ुसूसी इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ की माइक्रोसॉफ्ट के बानी बिल गेट्स से मुलाकात। बिल गेट्स पारा पाकिस्तान में हिफाजती टुकन ऐं पोलियो प्रोग्राम की वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिल गेट्स के पाकिस्तान के दौरे की दावत ॾिनी। अॼु मलाइशिया के वज़ीर आज़म से मुलाकात जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी शहज़ादे मोहम्मद बिन सलमान के ॾिनल मांझादे में पिणु शिरकत कई। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में पाकिस्तान खे $1 अरब कर्ज़ जी किस्त ॾियण जो फ़ैसिलो कयो वेंदो। सऊदी अरब में आलमी इक़्तिसादी फोरम जे इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी IMF जे मैनेजिंग डायरेक्टर किस्त डेना चार्चेव सां मुलाकात। IMF जे हिक ॿिए प्रोग्राम जे हवाले सां गौर विचार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ IMF जी मैनेजिंग डायरेक्टर खे पाकिस्तान जो दौरो करण जी दावत पिणु ॾिनी। लाहौर की अदालत में पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ पारा पुलिस की वर्दी पाने खिलाफ दाखिल करायल दरख्वास्त ते ॿुधणी न थी सघी। एडिशनल सेशन जज मज़हर नवाज़ की वर्दी थियण पर ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई। दरख्वास्त गुज़ार वकार शाह पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ खिलाफ पुलिस की वर्दी पाने खिलाफ अदालत में दरख्वास्त दाखिल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कियो हो त मरियम नवाज़ पुलिस की वर्दी पाए कानून की भनकड़ी कई आहे। कानून की भनकड़ी करण ते मरियम नवाज़ खिलाफ केस दाखिल करण जो हुकुम ॾिनो वञे। नवाज शरीफ जो वेझो साथी इसहाक डार शहबाज शरीफ हुकूमत में नायब वज़ीर आज़म मुक़र्रर। ज़रियनि मूजिब नायब वज़ीर आज़म इसहाक डार मुआशी मामलनि जी भी निगरानी कंदो। मुस्लिम लीग नून जो जनरल काउंसिल जो इजलास बि 11 मई ते तलब। शहबाज शरीफ जी जाइ ते नवाज शरीफ के पार्टी जो सदर चूंडण जो इम्कान। PTI जे इसहाक डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़र्ररी ते छिती तनक़ीद। पाकिस्तान पीपुल्स पार्टी इसहाक डार लाइ नेक ख़्वाहिश जो इज़हार कंदे चयो आहे त शहबाज शरीफ पंहिंजी हुकूमत जी मज़बूतीअ लाइ इसहाक डार के नायब वज़ीर आज़म बणायो। असांजी क़यादत के नायब वज़ीर आज़म जी मुक़र्ररी ते को बि एतराज़ नाहे। सिक्योरिटी फोर्सेस जो टांग में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ISP मौसम टांग जिले में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾिवट में 4 दहशतगर्द मारिजी विया। तंगवानी में जाफरी बिरादरी के बिंदुरन में हलंदड़ पुरानी तकरार था हथियारबंदन फायरिंग करे बलूचिस्तान वासी नौजवान के कत्ल करे छो। मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदन बलूचिस्तान में तंगवानी में कम से आयल नौजवान अता मोहम्मद जाफरी के गोलियों हणी कत्ल करण बाद फरार थी वया। लाश अस्पताल मुंतकिल।
आई डिगड़ी में मवाली मुर्से मुबैना तशद्दुद में औरत फौत। पुलिस इल्जाम हेठि जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। गरीबाबाद कॉलोनी में रात देर सां जवाबदार नवाज़ मंगराहार मुबैना तो शराब वापराइण लाइ पैसा न ॾियण ते मिसबात नसरीन के तशद्दुद जो निशानो बणायो, जेका पंहिंजे भाउ जे घर में फौत थी वई। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पुलिस चमड़ा आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम थींदो। वधीक जांच कई पई वञे।